अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त असां मौजूद आहियूं शिकारपुर में, जिते असां सां गॾु आहिनि जमीयत उलमा पाकिस्तान ज़िले शिकारपुर जा सरबराह अल्लामा साहिबज़ादा मौलाना मसूद अहमद कादरी साहिब जिन सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं अल्हम्दुलिल्लाह रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो बि असांखे अलाह साईं नसीब कयो आहे। अॼु पहिरियों रोज़ो आहे ऐं उन हवाले सां तव्हां छा चवंदो त साईं हीअ रमज़ान मुबारक जंहिं बि मुस्लमान खे या जंहिं इंसान खे अलाह साईं नसीब कयो आहे बरकत वारा ॾींहं, त उन्हनि खे कहिड़ो उन मौक़े मां फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रमज़ानुल मुबारक जो अॼु अल्हम्दुलिल्लाह चंड नज़र अची वियो ऐं हीअ रहमतुनि बरकतुनि भलायुनि जो महीनो आहे। हिन माह मुबारक जे लाइ हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही माह मुबारक अल्लाह जूं रहमतूं बरकतूं साण खणी ईंदो आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन माह मुबारक रमज़ानुल मुबारक में जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, आसमान जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि ऐं शयातीन खे क़ैद कयो वेंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन महीने मुबारक रमज़ान में जेको हिकु नेकी करे थो त उनखे फ़र्ज़ जो सवाबु मिले थो, ऐं जेकॾहिं कोई फ़र्ज़ अदा करे थो त उनखे 70 फ़र्ज़नि जो सवाबु मिले थो। ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं कोई बानो हिन माह मुबारक में पंहिंजी बख़्शिश न कराए सघियो, हिन माह मुबारक में उन बाने जी मग़फ़िरत न थी, त पोइ कॾहिं बि उन जी मग़फ़िरत न थींदी। यानी ही तमामु हिकु वॾो उम्मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां तोहफ़ो मिलियलु आहे। हिन जी हर घड़ी हर सात हर वक़्तु रहमतूं ऐं बरकतूं ई आहिनि। सहरी खाइण बि बरकत, इफ़्तार करण बि बरकत, रहमत, सुबुह भी बरकत, शाम भी बरकत। यानी ही माह मुबारक आहे रहमतुनि ऐं बरकतुनि जो। तो हिन माह मुबारक में उम्मत मुसलमाननि जे मथां इहो फ़र्ज़ु थिए थो त हू हर वक़्तु कोशिशि कनि त अल्लाह तबारक व तआला जी इबादत में मशगूल रहनि, हुक्म ख़ुदाबंदी ते अमल कनि ऐं सुन्नत शरीयत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अमल करण जी कोशिशि कनि। कोई इंसान आहे जेको कंहिं मजबूरीअ सबबु या प्लस आदतनि को नमाज़ बि नथो पढ़े, तरावियां बि नथो पढ़े, त छा उहो रोज़ो रखी सघे थो या रोज़े जो कोई फ़ाइदो न थींदो हुनजो? असल तरावी सुन्नत आहे। जेकॾहिं उहो तरावी नथो पढ़े त ठीकु आहे, उन खे को यानी पोइ गुनाह जो कमु कोन्हे। तर फ़र्ज़ निमाज़ फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं हू फ़र्ज़ निमाज़ खे छॾे थो ॾे ऐं फ़र्ज़ निमाज़ खे छॾे करे ऐं ईअं ई घुमंदो फिरंदो वते थो त फ़र्ज़ निमाज़ कंहिं बि सूरत में माफ़ु कोन्हे का। फ़र्ज़ नमाज़ जो सख़्ती सां हुकुम आहे त तव्हां 5 वक़्त फ़र्ज़ नमाज़ कंहिं बि मजबूरी जी हालत में, बीमारी जी हालत में नथा छॾे सघो। खोड़ सारियूं हदीसूं आहिनि जिन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखियुनि जे नाबीन खे बि नमाज़ जे लाइ सख़्ती सां हुकुम फरमायो त तव्हां नमाज़ बाजमायत पढ़ो। ऐं काफ़ी ॿियूं बि अहादीस मुबारका अचनि थियूं जंहिंमें सख़्ती सां क़ुरान करीम में सख़्ती सां हुकुम आहे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जो। तो बाक़ी इहो आहे त जेकॾहिं कोई माण्हू रोज़ो रखे थो ऐं उन ई रोज़े रखण खां बैदि में हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं कोई माण्हू रोज़ो रखे थो ऐं उन जो सॼो ॾींहुं सिर्फ़ु बुख उञ ते रहे थो, अहकाम ख़ुदाबंदी ते उन जो अमल कोन्हे, को कूड़ गिला ग़ीबत उन जे ज़िंदगी में जीअं हमेशह शामिल आहे उएं रहे थी, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह खे कंहिंजे बुख उञ ते रहण जी काई परवाह कोन्हे का। रोज़े जो असल मक़सदु इहो आहे त नफ़्स ते कंट्रोल करणु, पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करे उनखे गुनाहनि खां परे करणु ऐं अहकाम ख़ुदाबंदी ते अमल करणु। त मां साईं जेको सुवाल कयो त उनजो हिकिड़ो मक़सदु मां सम्झां थो पियो त इहो त जेको नमाज़ अगरि नथो पढ़े उहो रोज़ो रखे उनखे रोज़े जो सवाबु मिलंदो या रोज़ो ई न रखे अगरि नमाज़ नथो पढ़े त? रोज़े जो सवाबु उनखे मिलंदो, ईअं न आहे त उनखे रोज़े जो सवाबु न, पर उहो जेको रोज़े जो लुत्फ़ आहे, रोज़े जी जेका बरकत आहे उहा उन खे न मुयसरु थींदी। रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में जेका राति जो 20 रकातूं तरावीह पढ़ी वेंदियूं आहिनि, कुझु माण्हू 8 रकातूं पढ़नि था, कुझु माण्हू तरावीहनि जी नमाज़ खे अहमियत नथा ॾियनि त इहा पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बाजमायत अदा न कई आहे, त इन जी असल हक़ीक़त छा आहे? सुन्नत मौक़दा आहे। तरावीह हर मुसलमान जे मथां सुन्नत मौक़दा आहे, पढ़णी आहे। हाणे इन जी सूरत हाल इहा आहे जो
जेकॾहिं पाड़े जी मस्जिद आहे त उते अची करे पाड़े जे कुझु अफ़रादनि नमाज़ पढ़ी त उहा सुन्नत किफ़ाया जेका हुई उहा अदा थी वई। बाक़ी हर मुस्लमान जे मथां सुन्नत मोक़दा आहे, अलॻि अलॻि 20 रकातूं ई पढ़णियूं आहिनि, छो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल हुयो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर साल 20 रकातूं सुन्नत मोक़दा जेका असांजे मथां आहे पढ़ंदा हुया। ऐं 20 रकातुनि जी असुलु आहे। जमहूर उलमा जेके बि आहिनि, जमहूर उलमा जंहिंखे अक्सरियत उलमा चयो वेंदो आहे, जमहूर, उन जो इहो ई मौक़ूफ़ आहे त सुन्नत मोक़दा तरावीह 20 रकातियूं आहिनि। साईं, असां हिन वक़्तु तव्हां खां इहो ज़रूरु पुछा कंदासीं त जेका हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल आहे उन हवाले सां पूरी दुनिया में कोरोना वायरस बाहिताल मचाए छॾियो आहे ऐं असांजे पाकिस्तान में ख़ुसूसन सिंध जे अंदरि माना जेका सूरत हाल आहे 1 महीने खां वठी लॉकडाउन आहे। आवाम ग़रीब माण्हू बंदि आहिनि घरनि में, उन्हनि खे जेको आहे हुकुम आहे त तव्हां घरनि में बंदि हुजो, ॿाहिरि न निकिरो। मस्जिदनि खे ते बैन लॻायो वियो आहे, जुमे नमाज़ ते जेको आहे मुख़्तलिफ़ पाबंदियूं लॻायल आहिनि। त उन हवाले सां तव्हां छा चवंदव त जेकॾहिं आया कोरोना वायरस आहे बि त छा जॾहिं गवर्नमेंट जेका असांजा जेका निज मज़हबी मामला आहिनि उन हवाले सां असांजो आवाम सरकारी हुकुमनि ते जेको घटि तवजो ॾींदो आहे, उलमा जे हुकुमनि ते वधीक तवजो ॾींदो आहे, त उलमा जो बि को मुतफ़िक़ इन हवाले ते का रिसर्च कोन थी आहे? सभ खां वधीक जेको लॉकडाउन ते अमल कनि पिया उहे उलमा ऐं मसाजिद मदारिस जे कॉमेंट्री जा मेंबर कनि पिया। ऐं जेको ख़ुसूसन अॼु जीअं जुमे जो ॾिहाड़ो हुयो त सख़्तु हुकुमात कया विया, अहकामात कया विया हुआ त तव्हां 3 बजे खां वठी करे 12 वॻे खां वठी करे 3 वॻे ताईं सख़्तु लॉकडाउन हूंदो, कर्फ्यू जहिड़ो लॉकडाउन हूंदो, सिर्फ़ु इन जे करे त जीअं माण्हुनि जो मस्जिद ताईं न पहुचनि ऐं माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि, अलाह जे घर जे तरफ़ उहे न वञनि। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त मूंखे ॾाढो ॾुख पियो थिए जॾहिं मां जुमे नमाज़ पढ़ाइण जे लाइ पंहिंजे घर खां निकितुसि ऐं मां निकितुसि त ॾिठमि रोड रस्ता सभु वीरान लॻा पिया हुया, काई शइ नज़र कोन पई अचे ऐं सभु पंहिंजे घरनि ताईं महदूद हुया। पर ॿियनि ॾिहाड़नि में जॾहिं असां ॾिसूं था, ख़ुसूसन ही जेकी एहसास प्रोग्राम जी क़िस्त हली, इन ई में पंहिंजो वॾा माण्हुनि जा अंबू है ऐं पंहिंजो वॾा माण्हू वॾे तइदाद में हिकिड़ी जॻह ते गॾु थियल आहे। छा पोइ उते असांजे वज़ीर आला साहिब खे या ॿियनि हुक्मराननि खे नज़र कोन पिया अचनि? उते सख़्तु कर्फ्यू छो न पिया लॻाइनि? उते टाइम टेबल छो न पिया सेट कनि? उते उन्हनि जे लाइ हिकिड़ो तरीक़ेकार छो न पिया मुक़ररु कनि त बाबा 100 ॼणे खां वधीक, 50 ॼणे खां वधीक, 10 ॼणनि खां, 5 ॼणनि खां वधीक कोई एहसास प्रोग्राम जा पैसा वठण जे लाइ न अचे। तोणी जो महीनो लॻी वञे, तव्हां 5 ॼणा या 10 ॼणा अचो, सिर्फ़ु मस्जिदनि जे लाइ हुकुम छो? ऐं ॿी अर्ज़ु इहो आहे त जेसिताईं मसाजिद जो हुकुम आहे त ही बीमारी ठीकु आहे, वबाई मर्ज़ आहे, विचड़ंदड़ बीमारी आहे ऐं हीअ हिकिड़े शख़्स खां ॿिए शख़्स ॾे मुंतक़िल थिए थी, त उलमा ऐं गवर्नमेंट हुकुमरान ख़ुसूसन सदर पाकिस्तान जे ऐं मुफ्ती मुनीब रहमान साहिब जन जे विच में जेका मीटिंग थी, उन में जेके कुझु शर्तो शराइत तय कया विया, उलमा हिन वक़्तु उन ते मुकमल अमल कनि था। त उन अहकामात ते अमल करण जे बावजूदु रोकियो वियो आहे तव्हां तरावीह न पढ़ो, तव्हां जुमे नमाज़ न पढ़ो। ऐं ॿियनि जॻहुनि ते तव्हां मेडिकल स्टोर, सब्ज़ी मंडी या ॿियूं जेके बि जॻहूं अवामी आहिनि उते ॾिसो कोई बि कंहिं बि क़िस्म जो, ख़ुदि ई पुलिस जा अमलदार जेकी माण्हुनि खे रोकनि था, इहे ई 50-50 ॼणो, 20-20, 10-10 ॼणा थी करे पाण में गॾु बीठा आहिनि, उन्हनि ते कोई बि उहो कोन्हे को। ऐं जॾहिं बीमारी अलाह जे तरफ़ खां आहे, कंहिं इंसान में काई बि ताक़त कोन्हे जो उहो कंहिं इंसान में बीमारी, जेसिताईं अलाह करीम जे तरफ़ खां उन बीमारी खे हुकुम न थिए। बीमारी ठीकु आहे, अलाह जे तरफ़ खां ई आहे, उन में कोई बि उहो न आहे, कोई ॿिए इंसान खे ज़रूरत बि कोन्हे जो उन खे बीमारी खे मुंतक़िल थिए करे जेसिताईं अलाह जो हुकुम न थिए। त बीमारी खां शिफ़ा ॾींदड़ बि अलाह ई आहे। असां जॾहिं अलाह खे राज़ी कंदासीं, असां जॾहिं अलाह जे घर वेंदासीं, असां जॾहिं रब करीम खे ॿाॾाईंदासीं त अलाह असां ते रहमत जी बरसातूं वसाईंदो ऐं पंहिंजे रहमत जे सदके, पंहिंजे घर में अचण जे सदके असांखे बीमारियुनि खां निजात अता फ़रमाईंदो।
कोई बीमार हूंदो आहे उहो डॉक्टर ॾे वेंदो आहे त डॉक्टर खां मां दवा वठां, जीअं मुंहिंजी दवा हाणे हिन वक़्तु कोई बि इलाजु इन जो मौजूदु कोन्हे को बीमारी जो, इन जो इलाजु हिकिड़ो ई आहे त पंहिंजे रब खे राज़ी कयो, ऐं रब खे राज़ी करण जो वाहिदो रस्तो इहो ई आहे त तव्हां सभु अलाह जे घर में गॾु थी करे रब खे ॿाॾायो त अलाह मेहर जी नज़र फ़रमाए ऐं असांजे मथां ही मुसीबतूं टारे। जे अगरि जेतिरो मसाजिद खां परे रखियो वेंदो, जेतिरो मसाजिद खे बंदि कयो वेंदो, तेतिरो ई वधीक ॾमर ईंदो वेंदो ऐं हीअ बीमारी ईअं ख़तमु थियण वारी न आहे। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।